में नथी अचे ॻाल्हि त असां ग़रीब अवाम सां एॾो ज़ुल्म छो आहे। 10 ॾींहं 15 ॾींहं पेट्रोल रेट चढ़े थो, जे लाइन था त रुपयो लाइन था, जे चाढ़नि था त 150 हिक धक में। असां हिकिड़ो शहर पेश कंदा साईं इन हवाले सां। सिंध जो अलाह वारिस वाली आहे, बाक़ी कम सॼो जाली आहे। शहरनि में न को भलो रोड आहे, न का नाली आहे। म्यूनिसिपालिटी में ट्रैक्टर आहे, न का टाली आहे। अमन तबाह ॻोठनि में बदहाली आहे। कंहिंजे कश में किलाशिन त कंहिंजे हथ में दोनाली आहे। कॾहिं सैलाब थो अचे त कॾहिं फसल थो सुके। हारनि जो नुक़सान थी वियो माली आहे। बिजलीअ जो त को पतो कोन्हे पाण खे, बाक़ी पोल जहिड़ो ॾिस रुगो तारनि को खाली आहे। सिंध जो गैस सिंधियुनि खे न मिलियो, सिंध जो गैस सिंधियुनि खे न मिलियो। केॾी त सुई गैस वारनि कई बेख्याली आहे। जिन डिग्रियूं खयूं उन्हनि खे बि नौकरियूं न मिलियूं। पर इहा ॻाल्हि त अञा निराली आहे। इन ॾुख ऐं परेशानीअ में सिंध जो नौजवान तबिको तक़रीबन थी वियो मवाली आहे। हक़ सच चवंदो केरु, हर कंहिंखे मारियो चांहि जी प्याली आहे। जे कर सिंध ऐं सिंध जे सूरनि जी ॻाल्हि सभु को थो चए था छॾियोसि, ही त हवाली आहे। मथियनि जे लाइ ख़ुशहाली आहे, ग़रीब अवाम लाइ ज़वाली आहे। तोड़े लख लुटियो लतीफ़ खकराणी, अञा बि सियासतदाननि जो खीसो ख़ाली आहे।